हमरा वठी वन रूंदे उनके छोरे के हथ करे हिते हाज़िर कर। मैं यो कम शाम ताईं थी वञणु घुरिजे। सोडे हिननि खे वठी अचण त को मसइलो न आहे, पर जेकॾहिं शेरल ऐं मुराद वारा विच में अचनि त पोइ उन्हनि खे पहिरीं इज़त सां सम्झाइजो त हीअ असांजे ॻोठ जो मसइलो आहे, विच मां निकिरी वञा। ऐं जेकॾहिं न सम्झनि त पोइ हथियारनि जे ज़ोर ते उन्हनि खे सम्झाइजो। ठीकु आहे सोट, ईअं ई थींदो। शाम ताईं इहे ॿई कमीना तव्हांजे पेरनि में हूंदा। मां बि ॾिसां त रूंदे उनजे छोरे खे ये शेरल वारा कीअं था बचाइनि। अदा शेरल, हिते त केर बि ॻाल्हियुनि में अचण जे लाइ तयारु कोन्हे को। अदा मुराद इन मां साफ़ ज़ाहिर आहे त इन्हे रूंडे जूं हिते हद खां वधीक शैतानियूं आहिनि। अदा शेरल, पोइ बि तूं अहिड़े माण्हू खे बचाइणु चाहीं थो? अदा मुराद पुफीअ जे करे असांखे उन्हनि जी मदद करणी पवंदी। जेकॾहिं न कईसीं न त बाबा असां ते नाराज़ थींदो। जेकॾहिं असां रूंडे जी मदद कईसीं त हिते असांखे सभु कंहिंसां विहणो पवंदो। अदा शेरल, अञा त असां चाकर ऐं सांवल सां मस मिलिया, जाबर सां त मिलिया ई कोन आहियूं। ख़बर पए इन रूंडे ऐं जाबर जे विच में इख़्तिलाफ़ त कोन्हनि के। अदा मुराद, एतिरी पक सम्झ त हिन ॻोठ में रूंडे कंहिंसां बि रहाई न हूंदी। हिन ॻोठ जो हर हिकु ॿियो माण्हू रूंडे जो दुश्मन ई दुश्मन हूंदो। त पोइ अहिड़े माण्हू जे लाइ असां पाण खे छो मुसीबत में विझूं? अदा बाबा जो हुकुम आहे, मदद त करणी पवंदी। भला इन जो को ॿियो हल तोखे सुझे थो? असां पंहिंजी पुफीअ खे ऐं दिलशेर खे हितां वठी हलूं ऐं रूंडे खे पंहिंजे हाल ते छॾे ॾियूं। पोइ न अदा न, इहा ॻाल्हि बुज़दिली वारी चइबी। मुराद जेकॾहिं आया आहियूं न त रूंडे जी हर हाल में मदद करणी पवंदी। अदा शेरल, भली तूं कोशिशूं कर, पर मूंखे लॻे थो त असां रूंडे खे बचाए कोन सघंदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।